अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, पुराणे ज़माने में चीन जे उतरे इलाइक़े में एक पोड़ो माण्हू रहंदो हो। संदसि घर जो रुख ॾखण जी तरफ़ हो। उन पोड़े शख़्स जी परेशानी इहा हुई त संदसि दरवाज़े जे साम्हूं ॿ वॾा जबल हुआ, जंहिंजे करे सिज जा किरणा कॾहिं बि संदसि घर में दाख़िल न थींदा हुआ। हिक ॾींहुं उन पोड़े शख़्स पंहिंजे जवान पुटनि खे घुरायो ऐं चयो त अचो त सभु गॾिजी उन्हनि जबलनि खे कटे हितां हटाए छॾियूं त जीअं सिज जी रोशनी बिना कंहिं रोक टोक जे असांजे घर में अची सघे। पोड़े शख़्स जे पाड़ेसरी खे जॾहिं संदसि उन मंसूबे जी ख़बर पई त उहो हुन ते खिलण लॻो ऐं खेसि चयो त मां ॼाणा थो त तूं हिकु बेवकूफ़ माण्हू आहीं, पर मूंखे गुमान न हो त तूं एतिरो घणो बेअकुल थी वियो आहीं। आख़िर इहो कीअं मुमकिन थी सघे थो त खोटाई जे ज़रिए तूं उन्हनि जबलनि खे पंहिंजी जॻह तां हटाए सघीं। दोस्तो, उन पोड़े शख़्स निहायती संजीदगी सां जवाबु ॾिनो त तुंहिंजो चवणु बिल्कुलु दुरुस्त आहे, पर जेकॾहिं मां मरी वियुसि त मुंहिंजा पुट उन्हनि जबलनि जी खोटाई कंदा। उन्हनि जे मरण खां पोइ उन्हनि जा पुट उन्हनि जबलनि जी खोटाई कंदा ऐं पोइ उन्हनि जे मरण खां पोइ वरी उन्हनि जा पुट। अहिड़ी तरह खोटाई जो इहो सिलसिलो हमेशह जारी रहंदो। तूं ॼाणी थो त जबल वक़्त जे हिसाब सां वधीक ऊचा नाहिनि थींदा। हर खोटाई उन्हनि जी ऊचाई खे घटि कंदी रहंदी। अहिड़ी तरह अॼु वारे ॾींहुं न त ईंदड़ कंहिं न कंहिं ॾींहुं इहा मुसीबत असां वारे घर जे साम्हूं हटी चुकी हूंदी। दोस्तो, इहा कहाणी तमामु घणी ख़ूबसूरती सां इहा ॻाल्हि ॿुधाए रही आहे त वॾी कामयाबी जे लाइ हमेशह वॾो मंसूबो दरकार हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां हिन दुनिया में का वॾी कामयाबी हासिल करणु चाहियो था त अव्हां खे मंसूबे जे लाइ तयारु रहणु घुरिजे ऐं उन जी सभिनी तक़ाज़ाउनि खे पूरो करणु घुरिजे जेकी वॾे मंसूबे खे मुसलसिल हलाइण जे लाइ ज़रूरी आहिनि। हीअ हिकु हक़ीक़त आहे त मसइले जे मुक़ाबले में उन्हनि खे हल करण जी ताक़त वधीक हूंदी आहे। मसइला हमेशह महदूद हूंदा आहिनि ऐं हल हमेशह लामहदूद। जेकॾहिं अव्हां हल वारी स्कीम खे नस्ल दर नस्ल हलायो त अव्हां हर जबल खे हटाए सघो था ऐं हर दरिया खे उबूर करे सघो था। जेको शख़्स लगातार अमल करण जे लाइ तयारु हुजे, उन जे लाइ को जबल नाहे हूंदो ऐं को दरिया नाहे हूंदो।